केॾी गर्मी लॻी पई आहे कपास अञा न मोटियो आहे ए मुंहिंजा रब मुंहिंजे अली खे वॾो माण्हू कर पढ़ी लिखी एतिरी वॾो माण्हू थी वञे असांजा दुख लॻी वञनि मुंहिंजो अब्बास हिन दुखनि खां बची वञे बिस्मिल्लाह खैर सांची ने पुट अनी जो कम कर लाए अले अले इते वे मुझे भाई सोनो थी वे तो माने खड़ी जा जी अम्मा इते मुझे बच्चों दे आराम सा थकी पे होंदे ना हाँ अम्मा बुख असल पासा वदा है अरे खोड़ मानी पंहिंजे पुट लाइ मां बस हाणे खणी थी अचां हाँ मां जल्दी खड़ी पंहिंजे पुट लाइ गरम गरम मानी हाणे हाणे में पचाए रखी हुई पहिरियों गिरा आउं ठाराए ठीकु आहे पुट बिस्मिल्लाह खबर पुट हर साल वांगुरु हाणे ज़मीन ते पाणी आहे या हाणे इन साल खोट थींदी बस अम्मा सिंध सां त हमेशह नाइंसाफ़ी थींदी आहे दुआ कर त हिल का चङाई थी पवे हाँ पुट ही दुनिया पापनि सां भरियल आहे अलाह सां चङाई कंदो रब वॾो आहे मञा थो अम्मा त ही दुनिया पापनि सां भरियल आहे पर जिते को पापी जन्म वठंदो आहे न त उनजो ख़ात्मो करण लाइ फ़रिश्तो बि ज़रूरु पैदा थींदो आहे जिते भी कंहिं भी मज़लूम ते ज़ुल्म थींदो आहे न उते मूसा खान उनजी मदद करण लाइ पहुची ईंदो आहे ओ मूसा खान तू आई मूसा खान जेकॾहिं ज़िंदगी प्यारी अथई त पंहिंजा पेर ते जल मूसा खान पंहिंजा पेर संभाल जिते भी शींहं हूंदा आहिनि न उते गिदड़ भॼी वेंदा आहिनि दे त ख़बर अॼुकल्ह ज़मीननि जो कमुकार कीअं थो हले रोतारा जिते तव्हां जहिड़ा वॾेरा रामदिल हूंदा उते को बि मसइलो न हूंदो हिन जो मतिलबु आहे त तुंहिंजी कुड़मियुनि सां मुंहुं मारी नथी थिए रोतारा अकुल को मखण त न आहे जो मां कुड़मियुनि खे मानींदा मखे खारायां उन्हनि जा ऐं असांजा इहे नंढा नंढा जहिड़ा त हलंदा न उन लाइ तव्हांखे परेशान छो कयूं अंकल ही कमदार जमीन जा हिसाब किताब दे दो आकाश कमदार कुर्बान जो उसूल हुंदो आ त खातो साफ हुजे किए बाबा जी बाबा कमदार जो कम खुटण जो त न आहे भला ॾियो ख़बर तव्हां ॻोठ में बोर त नथा थियो न बाबा छो अंकल असां ॻोठ में छो बोर थींदासीं अलाए पुट शहर में जो रहो पिया बाबा
ही ॻोठ असांजो आहे। असां इन ॻोठ में नंढा थी वॾा थिया आहियूं। पोइ इन ॻोठ में बोर छो थींदासीं? पुट यूनिवर्सिटी जो माहौल ॿियो आहे ऐं ॻोठ जो माहौल ॿियो आहे। इन जे करे तव्हां खां पुछां थो। अंकल माहौल कुछ भी नथो चए, इंसान पंहिंजे पाण ते काबू हुजे। आकाश पुट जाबिर मूंसां मिलियो ई न आहे, अलाए छो। बाबा जाबिर त अहिड़ो ई आहे। असां त न आहियूं बदिलिया न। मूंखे पंहिंजे ॻोठ सां अॼु बि प्यार आहे। यार अली यूनिवर्सिटी जी पढ़ाई त ख़त्म थी वई, हाणे लॻे थो त पाण कॾहिं कॾहिं मिलंदासीं। पढ़ाई ख़त्म थी त छा थियो, हाणे कॾहिं तूं मुंहिंजे ॻोठ अचिजां ऐं मां तुंहिंजे ॻोठ ईंदुसि। अली हाणे तूं छा कंदे? मुंहिंजे घर वारनि जो इहो ख़्वाबु आहे त मां पढ़ी लिखी हिकु सुठो ऑफिसर थियां ऐं उन्हनि खे ख़ुशियूं ॾियां। यार तोखे कॾहिं बि कंहिं शइ जी ज़रूरत पवे न, यादि ज़रूरु कजांइ। ज़रूरु, तोखे त यादि कंदुसि, तूं कंहिंखे यादि कंदुसि। अम्मा खुश था आयो न? पुट मां जी खुशी औलाद जी खुशी कामयाबी सां ई हूंदी आहे। अम्मा ख़बर अथई अली पढ़ाई में पहिरियों नंबर आयो अथई। सच्ची? सदको थिए मुंहिंजो पुट कामयाब थी वियो आहे। ए मुंहिंजा रब तुंहिंजा किरोड़े ॿार एहसान आहिनि। पुट हाणे बसि हिकिड़ी ख़्वाहिश अथमि त तव्हां ॿिन्ही भाइरनि जे मुंहं ते मोड़ बदल ॾिसां ऐं हथड़नि ते पंहिंजे हथनि सां मेहंदी लॻायां ऐं तव्हांजे नंढड़ा पितूड़ा पितूड़ा ॿारड़ा थींदा उन्हनि खे सॼो ॾींहुं वेही खेॾाईंदुसि पींघड़नि में। ॿारनि सां मूंखे यादि आयो त थोरो दिमाग़ कमु आहे। मां हीअं वियुसि ऐं हीअं ई मोटी थो अचां। हे बबर मार अॼु ई आयो आहे, वरी अलाए कहिड़ो कमु यादि अची वियुसि। पर बसि अॼु मूं मच्छी घुराई आहे, मां भाणे लाइ तरे थी वठां। कंहिंजो इंतज़ार पई करे? पंहिंजे कमदार कुर्बान जो। वाड़े कमदार तुंहिंजी क़िस्मत। अली तोखे अकुल कॾहिं ईंदो? मां तुंहिंजो इंतज़ार पई कयां ऐं तूं पुछी थो त कंहिंजो इंतज़ार पई करी? ज़ारा जेकॾहिं अकुल हुजे हा न त तोसां मोहबत थोरी कयां। छा छा ही छा थो चई? सच पियो चवां। ख़ैर छॾ हिन ॻाल्हि खे। ज़रा मूंखे इहो ॿुधाए त
तूं मूंखे ॿुधाइण खां बग़ैर हेॾे ॻोठ हली आई आहीं ऐं मूंखे ॿुधाए बि कोन हुई। शामो जो तोते एतिरो बि हक़ न आहे जो तूं मूंखे ॿुधायां। अली तुंहिंजो हक़ मुंहिंजे साह जे ज़रे ज़रे ते आहे, पर उन वक़्तु मुंहिंजा सोट जाबिर ऐं आकाश गॾु हुया, पर ॾिजां पई त किथे उन्हनि खे तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी न ख़बर पए। सारा, अॼु न त सुभाणे असांजे प्यार जी पूरी दुनिया खे ख़बर पइजी वेंदी, पोइ असीं छा कंदासीं? पोइ जी पोइ ॾिसंदासीं। ऐं हिन वक़्तु मां तोसां प्यार कंदसि, ऐं हिन वक़्तु तूं पंहिंजे ॿाहुनि जो मूंखे हार पारां त कुझु ॾींहंनि जी सिक रहे। ज़ारा, अरे तूं मूंसां हिकिड़ो कसम खण त मूंखे तूं ज़िंदगी में कॾहिं बि धार न कंदी। दुनिया धार करे त करे, पर तूं मूंखे जुदा न कंदी, छो त हीअ दुनिया पापियुनि सां भरियल आहे ऐं असीं हिन पाप जी नगरी खे मोहबत जी नगरी में वधाईंदासीं।